दादन हैदराबाद में वोमेन चेम्बर ऑफ क़ामरस तरफान ईद की खरीदारी के हवाले से वोमेन बिजनेस एक्सपो लगाया वियो, जैमें कपड़न चूड़िन समेत मुख्तलिफ स्टॉल लगाया विया आहिनि। उन हवाले से ॾिसूं था शोभान सोलंकी जी ही रिपोर्ट। असां स्टॉल्स में जेका फेस पेंटिंग वगैरह रखी आहे, नेल आर्ट वगैरह रखियो आहे ऐं मेहंदी वगैरह रखी आहे। जीअं ईद ज़ाहिर ईद अचण वारी आहे, ईद जी प्रिपरेशन लाइ असां इहे शयूं रखियूं आहिनि। गारमेंट्स असां वटि आहिनि, असां वटि नेल आर्ट, असां वटि ज्वेलरी वगैरह अवेलेबल आहे हिते। असां फुल मज़े सां सुठो रिस्पॉन्स वगैरह अचे पियो। असां स्टॉल हयो आहे, प्राइस इलाही सस्तो हयो आहे, एॾी महांगाई वारो कोन्हे जहिड़ा अॼुकल्ह रेट हलनि पिया। सिंधी ट्रेडिशनल वर्क आहे ऐं तव्हां अचो। कास्टोबाद में अल फातिमा लॉन में आहे इवेंट, 3 ॾींहंनि जो आहे, सैटरडे संडे मंडे शाम जो 5 खां वठी 12 बजे ताईं। काफ़ी आहे, असांजी पंहिंजी मार्केटिंग बि असां इलाही कई आहे ऐं सुठो रिस्पॉन्स असांखे मिली चुको आहे। हर सूट जो अलॻि अलॻि आहे। अल फातिमा बुटीक जी तरफ़ां आहे सॼो स्टॉल ऐं तव्हां ॾिसी सघो था मुंहिंजे बैक ते सॼो मुंहिंजो ई स्टॉल आहे ऐं काफ़ी सेलिंग थी आहे मुंहिंजी। दादा ही असांजो जेको अॼु जो तव्हां सेटअप ॾिसो था, इहो माशाल्लाह वुमेन चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री हैदराबाद जे तरफ़ां आहे। ठीकु आहे, प्राइज़िस असांजा माशाल्लाह नॉर्मल आहिनि, पर वैरायटी असां वटि तक़रीबन कल्चरल आहे। इन खां अलावा बि शयूं आहिनि, न सिर्फ़ु ड्रेसिस आहिनि बट तव्हांखे जेको घर जे इस्तेमाल जूं शयूं बि मिलंदियूं, तव्हांखे प्लांट्स बि नज़र ईंदा, तव्हांखे मेकअप बि नज़र ईंदो। माशाल्लाह सभु वैरायटी आहे असां वटि ऐं प्राइज़िस सभिनी जा नॉर्मल आहिनि। केर बि अगरि कस्टमर अचे थो त उहो तव्हां सेटिस्फाई थी वेंदो ऐं क्वालिटी में किथे बि कॉम्प्रोमाइज़ कोन्हे। माशाल्लाह बेस्ट क्वालिटी आहे सभिनी वटि। मुंहिंजो नालो शाहिदा क़ामरस आहे ऐं मां वुमेन चैम्बर ऑफ कॉमर्स हैदराबाद अप्लाइड जी प्रेसिडेंट आहियां। ऐं असांजी कोशिशि आहे त जीअं औरतूं जेके बिज़नेस कनि पियूं, उन्हनि जे बिज़नेस खे असां थोरो अॻिते ताईं पहुचायूं ऐं उन्हनि खे हिकिड़ो प्लेटफॉर्म ॾियूं। सो उन ई सिलसिले में असां लास्ट टाइम जेको रमज़ान शरीफ़ जी ईद ते बि असां अहिड़ो हिकिड़ो मेगा इवेंट रखियो हुयो ऐं हींअर बि असां हीउ इवेंट रखियो आहे त जीअं औरतूं जेके आहिनि से पंहिंजे बिज़नेस खे प्रोमोट बि करे सघनि। मुंहिंजो नालो रोज़ीना मेमण आहे, मां वुमेन चैम्बर ऑफ कॉमर्स जी वाइस प्रेसिडेंट आहियां। ऐं असां हीअ नंढी हिकिड़ी एग्ज़िबिशन रखी आहे, उहो तमामु हिकिड़े सुठी लेवल जी रखी आहे ऐं असां कास्माबाद अल फातिमा लॉन में इहा एग्ज़िबिशन रखी आहे। मां सभिनि हैदराबाद जी रहासिन खे थी चवां त काइंडली अचो, सुठी खां सुठी हिकिड़ी अपॉर्चुनिटी अथव, सेल प्राइस अथव। अचो, ईद जी ख़ुशियुनि खे इन महांगाई जे दौर में ईद जी ख़ुशियुनि खे बालातर कयो ऐं अचो पंहिंजी फैमिली सां, पंहिंजे माइटनि सां। तमामु हिकिड़ी सुठी तव्हांखे अपॉर्चुनिटी आहे, सुठो सेल आहे। मीर हैदर अली खान ठालपुर, ऐं साबिक़ वज़ीर बि आहियां ऐं साबिक़ MP बि आहियां ऐं हिते तमामु बहितरीनु शयूं आहिनि। अदी शाहिदा जेका पाण चैम्बर जी चेयरमैन बि आहे। सो इन्हनि औरतुनि जी हिकिड़ी तंज़ीम ठाही आहे जेके कारोबार कनि थियूं और उन हौसला अफ़ज़ाईअ लाइ। सो हिते शयूं त तमामु हैंडीक्राफ्ट सुठा आहिनि, पर इन खां वधीक जेको हिननि जो जेको जज़्बो आहे त जेको ख़वातीन खे प्रोमोट कनि, ख़वातीन जे लाइ जेको वधीक कमु कनि, वधीक मौक़ा फराहम कनि। सो इन करे ही वेरी इम्प्रेसिव अंग्रेजी में जेके चवंदा आहिनि इलाही मुतासिर कुन आहे, इलाही मुतासिर कुन। For my coming to visit this exposition, especially because it has been created by women, and I believe in women enterprise because I come from Europe, so we have fought for this. And I mean, everything seems so interesting and beautiful. And I have a lady who is accompanying me and explaining me in a very sweet way, about these handcrafts. So I was asking her if they are regional. I'm very, how can I say, I'm very interested about the embroideries because they seem to me so different.